पाकिस्तान तरफा गडियल क़ौमनि में अस्करी मसनूई ज़हानत के ख़तरनि ते गन थी ज़ार अस्करी मैदान में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इस्तेमाल से नवा हथियारबंद मुकाबला शुरू थी सघन था ऐं इलाक़ाई ऐं आलमी सतह के माहौल के अदम इस्तेकाम जो शिकार बनाए सघिजे थो। AI के हथियारनि के कंहिं नए मुकाबले के मैदान में तब्दील थियण खां रोकियो वञे। गडियल क़ौमनि में बहस दौरान पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिखार जो ख़िताब। कराची बार के सदर आमिर नवाज वड़ाइश ते हमले खिलाफ सिंध बार के सॾ ते एहतजाज। मुख्तलिफ शहरन में अदालती कार्रवाईन जो बाइकाट मुज़ाहिरा। कराची हैदराबाद सखर में वकीलन तरफा अदालती कार्रवाईन जो बाइकाट। लाड़काने खैरपुर नवाबशाह मीरपुर खास में अदालती कार्रवाईन जो बाइकाट। शिकारपुर दोशरो फेरोज कश्मीर समेत बेन शहरन में अदालती कार्रवाई ठप। गंबट बार पारा अदालती कार्रवाई जो बाइकाट। वकीलन जो अदालत ॿाहिरां मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त तकरारी केनालनि खिलाफ 12 अप्रैल ते पंजाब जा रस्ता बंद करण के ऐलान बैदि आमिर वड़ाइश ते कातिलाणो हमलो कयो वियो। हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ्तार करे वकील बिरादरी के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वाही पांदी वेझो कमरानी बिरादरी की बिन धुरन में घिटी के लंघ तां झेड़ो कुहाड़ियों और लठियों लगन सबब 13 ॼणा जख्मी अस्पताल मुंतकिल। नगर पार्कर बरसा गोठ मामछेरो में नायाब नस्ल के हरण जो शिकार इलाके वासी मूजिब गुजरियल रात अणसुञातल शिकारी मांजपोर में खारसा के विच में हरण शिकार करे खड़ी फरार थी विया। शिकारियों खिलाफ कानूनी कार्रवाई झंगली जीव के तहफ़ुज़ के यकीनी बनाए वञे। इसराइली फौज की गजा में बर्बरी जारी। हमले में 60 का फलस्तीनी शहीद। गजा की सेहत वाली वजारत मूजिब गुज़रियल 24 कलाकनि दौरान इसराइली हमलन में 213 फलस्तीनी ज़ख्मी थिया। हेल ताईं 50,000 का फलस्तीनी शहीद थी चुका। अज खां चीन ते 104% टैरिफ लागू थी वेंदो। व्हाइट हाउस की तर्जमान कैरोलाइन लीविट चवणु आहे त अमरीकी टैक्सन ते ॻाल्हि ॿोल लाइ 70 मुल्कनि अमरीका सां राब्तो कयो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वापारी ॻाल्हि ॿोल में गैर मुल्की इमदाद ऐं उन्हनि जे मुल्कनि में अमरीकी फ़ौज जी मौजूदगी ते ॻाल्हाईंदो। मुआहिदो इन सूरत में थींदो जंहिं में अमरीकी मुलाज़िमनि जो मफ़ाद हूंदो ऐं वापारी ख़सारो घटि थींदो।